सलामकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में अजी अहम ख़बर। थाने बुलाखान शहर के लोंगाणी पाड़े के रहवासी मजदूर अमीर बख्श लोंगाणी प्रेस क्लब थानो बुलाखान में मैसूम बारड़न से गॾु संदसि ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो कयो। उन दौरान मीडिया से ॻाल्हाईंदे अमीर बख्श लोंगाणी ख़ासकेली अब्दुल अज़ीज़ ख़ासकेली निज़ामुद्दीन ख़ासकेली चयो त असांजी ज़रई ज़मीन असांजे ॾाॾे जे नाले सां आहे, जंहिंजा असां वटि काग़ज़ मौजूदु आहिनि। उनते संदसि वेझा माइट गुलसन ख़ासकेली ऐं अकबर ख़ासकेली बासर माण्हुनि जे चवण ते ज़ोरी कब्ज़ो करे फसल पिणु पोखे छॾियो आहे, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन ॿुधायो त आउं इलाइक़े जे मौजूदीन SSP जामशोरो ऐं SHO बुलाखान वटि फरियाद खणी वियुसि, पर मुंहिंजो को बि दाद फरियाद न थियो आहे। हिन चयो त मज़कूरा माण्हुनि मां मूंखे ऐं मुंहिंजे बचनि खे जान जो ख़तरो आहे। हिन वज़ीर आला सिंध PPMPA सरदार मलिक सिकंदर ऐं ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस। रिपोर्टर कोहिस्तान न्यूज़ सर्विस टीम थाणो बुलाखान।